अस्सलामुअलैकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु हिन वीडियो में असां तव्हां सां हेल्दी ब्रेकफास्ट सैंडविच जी रेसिपी शेयर कंदासीं। तमामु मज़ेदार ऐं आसान सी रेसिपी आहे। स्पेशली तव्हां हिनखे ठाहे सघो था पंहिंजे ॿारनि जे लाइ ऐं आसानी सां घर में ठही वेंदी। इन जे लाइ सभिनि खां पहिरियां मां छा कयो आहे, जो 2 अदद ब्रेड स्लाइसिस खयां आहिनि। वेलण जी मदद सां ॿिन्ही ब्रेड स्लाइसिस खे फ्लैट करे छॾियो आहे ताकी इहे स्मूथ थी वञनि ऐं स्प्रेड थी वञनि। मां ऐड करे रही आहियां तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब चिली गार्लिक सॉस। ॿिन्ही ब्रेड स्लाइसिस ते चिली गार्लिक सॉस बिल्कुलु स्प्रेड करे छॾिणो आहे ऐं उन खां पोइ ऐड कंदासीं चॉप्ड अनियन, तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब। चॉप्ड अनियन खां पोइ मां वटि आहे चॉप्ड टोमेटो, चॉप्ड ग्रीन चिली आहे। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ खणी सघो था अगरि तव्हांखे ज़्यादा स्पाइसिस पसंदि आहिनि। ऐं उन खां पोइ आहे ग्रीन अनियन, थोरा सा सावा धाणा बि मां हिते स्प्रिंकल करे छॾियां थी। ऐं उन खां पोइ आहे सॉल्ट, थोरो सो स्प्रिंकल कंदासीं, ऐं थोरो सो ब्लैक पेपर तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था जेतिरा तव्हांखे स्पाइसिस पसंदि आहिनि। उन खां पोइ फ्रेंड्स मां विझी रही आहियां मोज़रेला चीज़, तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब मोज़रेला चीज़ ऐड कयूं पिया। ॿिन्ही ब्रेड स्लाइसिस खे फोल्ड करे छॾींदासीं चङी तरह सां ऐं साइड्स खां प्रेस करे छॾिणो आहे ताकी साइड्स पूरियूं सील थी वञनि। फ्रेंड्स, हाणे मां वटि आहिनि 2 अदद बीटन एग्स। मां ऐड कया आहे सॉल्ट ऐं ब्लैक पेपर, थोरो सो सॉल्ट ऐं ब्लैक पेपर अकॉर्डिंग टू टेस्ट तव्हां खणी सघो था। ऐड करे अच्छी तरह सां हुनखे मिक्स करे छॾियो। ऐं उन खां पोइ जेके असांजा ब्रेड स्लाइसिस जेके असां फोल्ड कया हुआ उन्हनि खे हिन बीटन एग में चङी तरह सां डिप करिणो आहे। पैन में तक़रीबन ऐड कयो आहे 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब मखणु ऐड कयो आहे। ऐं बटर खे अच्छी तरह सां मेल्ट कंदासीं। जॾहिं बटर मेल्ट थी वञे उन खां पोइ असां जेके असांजा डिप्ड स्लाइसिस आहिनि उन्हनि खे फ्राए कंदासीं। ॿिन्ही स्लाइसिस खे चङी तरह सां ॿिन्ही साइड्स खां फ्राए करिणो आहे। हिकु साइड जॾहिं तव्हांजी गोल्डन ब्राउन थी वञे ऐं क्रिस्पी थी वञे त असां साइड चेंज करे छॾींदासीं ऐं ॿिए पासे खां बि चङी तरह सां फ्राए कंदासीं। ऐं असां हिनखे लो फ्लेम ते फ्राए कंदासीं ताकी चङी तरह सां गोल्डन बि थी वञे, क्रिस्पी थी वञे ऐं सड़े बि न। फ्रेंड्स, तव्हां ॾिसी सघो था त असांजा मज़ेदार सो हेल्दी ब्रेकफास्ट सैंडविच बिल्कुलु रेडी आहे। तव्हां हिनखे ज़रूरु ठाहे अचो ऐं असांखे ॿुधाइजो त तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो। इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। थैंक्स फॉर वॉचिंग। प्लीज़ असांजी वीडियो खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कजो। इंशाल्लाह आई विल सी यू इन नेक्स्ट वीडियो। अंटिल देन, अल्लाह हाफ़िज़।